जे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उम्मत में अल्लाह ताला साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद में नबीयन जे अचण जो सिलसिलो ख़त्म करे छॾियो आहे। हाणे क़यामत ताईं को नओ नबी न ईंदो। हाणे क़यामत ताईं कंहिं बि पैगंबर या वही जो नुज़ूल या किताब जो अचण मुमकिन ही न आहे, छो त असांजे दिलबर नबी खे अल्लाह ताला ख़ातमुन नबीयीन बणायो आहे, यानी सिलसिले अंबिया खे पुॼाणी ते पहुचाइण वारो नबी। साईं करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिकिड़े ॾिहाड़े उदास ऐं परेशान गमज़दा वेठल हुया। अल्लाह ताला जी तरफ़ां वही थी त हबीब तूं छाजे लाइ परेशान आहीं? त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कयो त मौला, बनी इसराइलन में जॾहिं क़ौम गुमराह थींदी हुई, गुनाहनि में पवंदी हुई, त उन्हनि ॾे तूं अल्लाह नबी मोकिलींदो हुई, को न को रसूल मोकिलींदो हुई। हाणे बनी इसराइलन जी हिकिड़ी क़ौम ॾे 325 खां वधीक नबी आया हुया, हिकिड़ी क़ौम ॾे। अल्लाह ताला खे साईं करीम अर्ज़ कयो, अल्लाह हिकिड़ी क़ौम ॾे तो एतिरा नबी मोकिलिया, एतिरा रसूल मोकिलिया, मुंहिंजी उम्मत में त हाणे नबी न ईंदो, पोइ मुंहिंजी उम्मत खे कंहिंजे हवाले कंदे? त हदीस मुबारका जो मफ़हूम आहे, अल्लाह ताला जी तरफ़ां पैगाम आयो, महबूब तुंहिंजी उम्मत में मां अल्लाह अहिड़ा अफ़राद पैदा कंदुसि जेके नबी न हूंदा पर नबीयन जी मिशन खे संभालण वारा हूंदा। जेको नबीयन जो मक़सूद आहे माण्हुनि खे अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर ॿुधाइण, उहे उलमा इल्म वारा, माण्हुनि जी इस्लाह करण वारा मां अहिड़ा पैदा कंदुसि जेके नबी न हूंदा, रसूल न हूंदा, साहिब वही न हूंदा, साहिब शरीयत न हूंदा, पर तुंहिंजी शरीयत में मां अल्लाह उन्हनि खे अहिड़ो इल्म वारो बणाईंदुसि जो माण्हुनि खे गुमराही मां बचाईंदा, बदकारी खां बचाईंदा, बेरहरवी खां बचाईंदा ऐं माण्हुनि खे अमल करण जी तलकीन करण वारा हूंदा। उहे केर हूंदा? उन्हनि खे इस्तिलाह में ऐं नबी जी ज़बान मां उलमा जो लक़ब ॾिनो वियो आहे। उम्मत जा उलमा हिन उम्मत जा अॻवान ऐं सरवान आहिनि। आलिमनि खे कंहिं दुनियादार वॾो न बणायो आहे, आलिमनि खे सरवान ऐं अॻवान बणाइण वारो को साईं मुंहिंजा इलेक्शन जे ज़रिए चूंड वारो हिसाब किताब न आहे, न को माण्हुनि चूंडियो आहे, बल्कि जेके दीन जा आलिम आहिनि उन्हनि खे इज़त अॻवाणी रहबरी ख़ुदि अल्लाह पाण अता फरमाई आहे। उन्हनि आलिमनि जी इज़त करणु हर मुस्लमान जे मथां फ़र्ज़ आहे, लाज़िम आहे, छो त आलिम नबीअनि जा वारिस आहिनि। आलिम मुंहिंजे दिलबर नबी मोहम्मद मुस्तफ़ा करीम जा महबूब आहिनि। साईं फरमायो त आलिम मूं नबी जे सीने जा वार आहिनि, मुंहिंजे सीने जा वार आहिनि। जंहिं आलिमनि खे ॾिठो उन ॼण के मूं मोहम्मद मुस्तफ़ा करीम खे ॾिठो आहे। ऐं आलिमनि जी इज़त जी ख़बर हज़रत सैयदना सईदी अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह मराकज़ जो वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। फरमाए थो जे माण्हुनि खे आलिमनि जी इज़त जी ख़बर पवे त आलिमनि जो पेर ज़मीन ते न रखणु ॾियनि, बल्कि उन्हनि खे पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमाइनि, जो अल्लाह ताला एॾी आलिमनि जी इज़त बणाई आहे। बल्कि अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए, कुल हल यस्तवी अल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। चओ छा जेके इल्म रखनि था, इल्म वारा आहिनि, आलिम आहिनि, ऐं जेके इल्म नथा रखनि, जाहिल आहिनि, दीन जी इल्म खां बेख़बर आहिनि, उहे पाण में बराबरि थी सघनि था? क़ुरान पुछा थो करे, इस्तिफ़हामन अल्लाह ताला नफ़ी ॾे इशारो कयो आहे त जाहिल आलिमनि जहिड़ा नथा थी सघनि। भली साहिब मनसब हुजे, साहिब कुर्सी हुजे, साहिब इक़्तिदार हुजे, वॾे शान वारो आहे, वॾो साईं मुंहिंजा माण्हुनि में मोहतरम आहे, को सरदार सॾिजे थो, को अॻवान सॾिजे थो, वज़ीर मुशीर सॾिजे थो, पर जे जाहिल आहे, नबी थो फरमाए आलिमनि जे मटु न आहे। क़ुरान थो फरमाए अल्लाह ताला आलिमनि जो अञा वॾो शान बणायो आहे। सुभान अल्लाह। क़यामत वारे ॾींहुं अल्लाह वटि आलिमनि जो मर्तबो छा हूंदो? मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला बाननि खे उथारींदो, क़ब्रुनि मां माण्हू उथंदा, पोइ अल्लाह ताला आलिमनि खे उन्हनि खां जुदा कंदो। आम माण्हू जुदा हूंदा, आलिमनि खे रब जुदा कंदो। पोइ रब फरमाईंदो, या माशरल उलमा,
इन्नी लम अदौ फीकुम इल्मी लौ अज़िबकुम। ए उलमा, ए आलिमो, तव्हां जे सीननि में मूं अल्लाह इल्म इन जे करे कोन रखायो हुयो जो मां अल्लाह तव्हां खे जहन्नम जी बाहि में विझां, तव्हां खे अज़ाब कयां। इज़हबू फ़क़द गफ़रतु लकुम, मूं अल्लाह तव्हां हरनि ई आलिमनि खे बख़्शे माफ़ फरमाए छॾियो। सुभान अल्लाह। ऐं जेके आलिम उहो जेको रब्बानी आलिम हुजे, जेको इल्म जे मथां अमल करण वारो हुजे, जंहिंजी दिलि में हसद न आहे, बुग़्ज़ न आहे, जेको उजुब जो शिकार न आहे, ख़ुदि पसंदी में मुब्तला न आहे, जेको वॾाई करण वारो न आहे, तकब्बुर करण वारो न आहे। आलिम उहो न आहे जेको माण्हुनि खे झिणके घटि वधि ॻाल्हाए। आलिम उहो न आहे जेको कौल ॻाल्हाए उन ते अमल न करे। आलिम उहो आहे रब्बानी आलिम जेको इल्म जे मथां अमल करे ॾेखारींदो आहे। उहे उलमा जेके रब्बानी आहिनि, मदीने वारे साईं तो फरमाए इत्तबिउल उलमा, उन्हनि आलिमनि रब्बानी आलिमनि जी पैरवी कयो। फ़इन्नहुम सिरजुद दुनिया व मसाबीहुल आखिरा, छो त आलिम दुनिया जा चिराग आहिनि ऐं आख़िरत जा ॾीआ आहिनि। उन्हनि जे कढ लॻंदो त तव्हां कॾहिं गुमराह कोन थी सघंदो। सम्झो था? मदीने वारे साईं फरमाए त अक्रिमुल उलमा, उलमा जी इज़त कयो। फ़इन्नहुम वरसतुल अंबिया, छो त आलिम नबीयनि जा वारिस आहिनि। फमन अक्रमहुम फ़क़द अक्रमल्लाहु व रसूलहु, जे माण्हू आलिमनि जी इज़त कई उन ॼण के अल्लाह जी ऐं उन जे रसूल जी इज़त कई आहे। असां वटि मुआशरे में अहिड़ो माहौल ठही वियो आहे जो आलिमनि खे तौहीन आमेज़ अंदाज़ में ॾिसंदा आहियूं। मुल्लो आहे, मस्जिद जो साईं मुंहिंजा मौलवी आहे, साईं मुंहिंजा हिन जी का हैसियत न आहे, उनखे हिकारत सां तौहीन सां माण्हू ॾिसंदा आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदा त उन्हनि खे घटिया सम्झंदा आहिनि। न, अल्लाह जो हबीब जो फरमाए या बुज़ुर्गनि जी ॻाल्हि आहे या नबी जी हदीस आहे, ओ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या कंहिं बुज़ुर्ग जो कौल आहे त हिकिड़ो आबिद 70 साल इबादत करे, बंदगी करे, 70 सालनि ताईं बंदगी इबादत कंदो रहे, होॾा हिकिड़ो आलिम पंहिंजे बिस्तरे ते वेही वेहाणे ते टेक लॻाए पंहिंजे इल्म में गौर ऐं फ़िक्र करे त अल्लाह ताला उनखे उन आबिद जी 70 सालनि जी इबादत जो सवाब उन घड़ी में अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। आलिम क़यामत जे ॾिहाड़े शिफ़ात कंदा, जेके उन्हनि वटि अचण वारा आहिनि, उन्हनि जे दर्स में शरीक थियण वारा आहिनि, उन्हनि खां इल्मी ख़ैरात वठण वारा आहिनि, उहे उन्हनि खे सुञाणंदा। क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत में वठी वेंदा। आलिम शरीयत ऐं सुन्नत जा मुबल्लिग आहिनि। आलिम मदीने वारे साईं जे बयाननि, मदीने वारे साईं जी हदीसुनि में जेके हिकमत जा सरचश्मा निकिरनि था उन्हनि जा अमीन आहिनि, उन्हनि खे ॿुधाइण वारा आहिनि। आलिमनि जे लाइ समुंड जूं मच्छूं दुआऊं घुरंदियूं आहिनि। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े, हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि इहया उलूमुद्दीन में हदीस आंदी आहे, क़यामत जे ॾिहाड़े माण्हुनि खे नबी सोना पंहिंजे हथनि सां कौसर भरे पियारींदा, पर उहो प्यालनि में हूंदो। प्याला कौसर जा भरे साईं जन ॾींदा, पोइ माण्हू पंहिंजे हथनि सां पीअंदा। पर जॾहिं आलिम ईंदा न, प्याले जे ज़रिए न, साईं जन पुक पंहिंजे हथनि जो भरे पंहिंजे मुबारक हथनि सां आलिमनि खे कौसर पियारींदा। अल्लाह अकबर कबीर। एॾी वॾी इज़त अल्लाह ताला आलिमनि खे ॾिनी आहे। मुंहिंजा दोस्तो, आलिमनि ऐं आबिदनि में ईअं फ़र्क़ु आहे। बुज़ुर्गनि फरमायो आहे, जीअं सितारनि में 14 जो चंड निमूदार हूंदो आहे, वाज़े ऐं चिठो हूंदो आहे, आलिमनि खे अल्लाह ताला ईअं 14 जो चंड वांगुरु बणायो आहे। उलमा जी इज़त कयो, उलमा जी तौहीन न कयो, आलिमनि जे लाइ दिलि में तहकीर पैदा न कयो, बल्कि तकरीम कयो। इज़त वारा आहिनि, उन्हनि खे इज़त ॾियो। इज़त वारनि खे इज़त ॾियण वारो माण्हू पाण मुअज़्ज़ज़ बणिजी वेंदो आहे। अल्लाह ताला शाल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।